सो मास्टर मंज़ूर के हवाले से एक खूबसूरत पैकेज बाबर अली जागीरानी जो अमा के पसंद थी तो मोटी तासी पंची कचहरी अञा रहे थी। ज़ात जो वधो हुयो नालो हुयो सिकंदर हुसैन राग जी दुनिया में आयो त नालो रखियो से मास्टर मंसूर। जद दिल भर थे प्योधार बिलावल शेख चनार वहन पया चवन था मास्टर मंसूर उस्ताद मंजूर सखीरानी के घणो बुधंदो हुयो। मंजूर सखीरानी जा कलाम अक्सर संस चपन ते चुरंदा हुया। यो ही सबब हुयो जो संस माइटरन शायरन ऐं कंपनी जे मालिक जी कढियल सलाह सां 1997 में आयल संस पहिरीं कैसेट में संस नालो रखियो वियो मास्टर मंसूर। मास्टर मंसूर मंजूर सखीरानी के बुधंदो जरूर हुयो पर हू शागिर्द पंहिंजे वालिद नाले वारे रेडियाई फनकार उस्ताद मखणी खान जो हुयो। हू पुण्याए तो फनकार हुयो। फन केस विरसे में मिलियो ऐं शोहरत केस नसीब में। जी अड़ी जो निहारे तमारे जी अड़ी जो निहारे तमारे वार वडा गारा घाटा जो संवारे तमारे। संस आवाज में सिक जो सॾु हुयो। संजो हर माण्हू संस आवाज जी छिक में ॼण त साणस गॾु हुयो। फोक धुनुनि खे पंहिंजे निराले अंदाज़ में ॻाइण जे फन मास्टर मंसूर खे ॿिनि फनकारनि खां मुनफ़रिद बणाए छॾियो हुयो। हू अक्सर मुलाक़ात जुदाई इंतज़ार बेवफ़ाई सिक ऐं संगदिलीअ जा कलाम ॻाईंदो हुयो। इन करे हर आशिक़ खेसि चाहींदो हुयो। चवनि था त जंहिं महफ़िल में मास्टर मंसूर जे अचण जो इतलाउ हूंदो हुयो उन महफ़िल में संस मदाह टोलनि में अची टुटंदा हुया। कुर्सियुनि जी किलत थी पवंदी हुई। शामियाना छिॾी पवंदा हुया ऐं जॾहिं मास्टर मंसूर अची ॾोहीड़े जो आलाप ॾींदो हुयो त दिलि वारा दिलूं छिॾी पवंदा हुया। मोहबत जा मारियल ढुढकार ॾेई रोई पवंदा हुया। हू संदन दिलि जी तर्जुमानीअ वारा कलाम ॻाईंदो हुयो। मास्टर मंसूर कीअं उसरियो संस वारा न्यारा कीअं थिया इहो सॼो संदसि क़िस्मत जो खेल हुयो। हुन 8 जुलाई 1974 मखणी फ़क़ीर जे घर कंबर में जनम वरितो। शुरूआती तालीम तालके मीरे खान जे ॻोठ ठारो वधो मां हासिल कयईं। हुन तदरीसी तालीम त घटि पिराई पर संगीत घणो सिखियो। 8 सालनि जी उमिरि में ई दरगाहुनि ते ॻाइणु शुरू कयईं ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते दरगाहुनि खां दुकाननि होटलुनि ऐं रक्षाउनि में बि संस कलाम वॼणु शुरू थी विया। मास्टर मंसूर जूं केसेटूं केतिरनि ई नाले वारनि केसेट कंपनियुनि रिलीज़ कयूं। संस धमालुनि सहरनि ऐं कलामनि जी केसेटुनि जो गॾियल अंक 200 खां मथे आहे। भला मां कीअं छॾां छिनण जो ही न प्यार तुंहिंजी त याद सां भरियल मुंहिंजो ही वार वार छिनी भला मां कीअं छॾां ॾिसी गम संगत कई मुजाम जी शराब जी पई न वधे मूंखे ख़बर कहडो हया सवाब जी पिया मगर अखियुनि में ही
कयां मगर अखियुनि में ही तू जोई खुमार तुझी तयाद सां भरियल मुझो हिवा रुआ रुआ। मास्टर मंसूर रेडियो ऐं टीवीअ ते बि घणो ॻायो ऐं घणो करे प्राइवेट चैनलनि ते संस कलाम घणा नशर थींदा रहिया आहिनि। उन उर्दू, सिंधी ऐं बलोची ॿोलियुनि में बि ॻायो आहे। मास्टर मंसूर शादी माइटनि जी पसंदि सां कई। खेसि 2 पुटनि ऐं 3 न्याणियुनि जो औलाद आहे। हू हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में रहंदो हुयो। 22 अप्रैल 2012 ते संदसि घर में संस लाश मिलियो। खेसि कंहिं मारियो या हुन ख़ुदकुशी कई, इहा ख़बर अलाह खे। चवनि था त संस मौत जो ॻुझ अञा पुलिस बि ॻोल्हे न सघी आहे। पर हिक पासे जी हक़ीक़त इहा बि आहे त मास्टर मंसूर लॼाड़ू नौजवान हुयो। हू बिल्कुलु ॿारनि जहिड़ी दिलि रखण वारो यारवेस इंसान हुयो। ज़िंदगीअ में मास्टर मंसूर कीअं रहियो, तव्हां सां हुनजी भाइपी कीअं रही, कीअं मिलणसार हुयो, इन हवाले सां कुझु शेयर कयो। सरो भाउ हुयो मुंहिंजो, ऐं भाइर कीअं हूंदा आहिनि, दोस्त कीअं हूंदा आहिनि, मूंखे ख़बर आहे, उनखे मूंखे एहसास आहे। मतिलबु तमामु ग्रेट इंसान हूंदो, जज़्बाती तरबियत ऐं वरी जे थधी तरबियत त हुन जहिड़ी का थधी तरबियत न हुई। बहरहाल मां जेतिरो हुनजो प्यारु ॾिठो, शायदि कंहिं ॾिठो हुजे, मां तमामु बेजो हुनजे रहियुसि, तमामु बेजो। हर कंहिं सां मुर्की मिलंदड़ माण्हू, तमामु घणी शोहरत माणींदड़ माण्हू भला ख़ुदकुशी छो कंदो? इहो सवाल संस परस्तारनि जे ज़हन में अञा ताईं फिरंदो आहे। मास्टर मंसूर हिन वक़्तु कराची भरिसां सुपर हाईवे ते वादी हुसैन क़ब्रिस्तान में आरामी आहे। ख़ुदा खेसि जन्नत में जाइ ॾे। रोआ रे